असांजी तक़रीबन 20 सालनि खां बीमार आहे ऐं हाणे आन ऑक्सीजन जेको आहे 8 महीननि खां आहे। गुज़िरियल 8 महीननि खां वठी फिफड़ा कमु नथा कनि। डॉक्टर साहिब चयो आहे जेसिताईं हयात आहे ता हयात अमड़ आन ऑक्सीजन आहे। ऑक्सीजन जो डेली जो ख़र्चो 1500 रुपया आहे। डेली सिलेंडर चेंज थींदो आहे। तक़रीबन साल थियण वारो आहे, हिकिड़ो बि क्लेम पास न थियो आहे। हर महीने अमड़ जा मां क्लेम जमा थो करायां ऑक्सीजन जा। अञा ताईं आसरा ॾींदा था अचनि, बसि 15 तारीख़ 1 तारीख़ तव्हांजो मसइलो हल कंदासीं। बजट न आहे, थोरो मसइलो थी पियो आहे। अमां जेके एडवाइस थियल आहिनि डॉक्टर जे तरफ़ां गिम्स हॉस्पिटल जे दवाऊं हलनि थियूं उन्हनि जूं, ऐं उन्हनि जो सर्टिफिकेट बि आहे असांजो। तक़रीबन 10 आइटम आहिनि, 10 आइटम मां 3 या 4 आइटम ॾियनि था, बाक़ी चवंदा असां वटि न आहिनि आइटम। उहे बाक़ी मां पंहिंजे पैसनि जा ख़रीद कंदो आहियां ऐं हर महीने क्लेम जमा कराईंदो आहियां सेसी में, लेकिन हिकिड़ो बि क्लेम गुज़िरियल साल खां वठी पास न थियो आहे मुंहिंजो। सभु क्लेम हुन वटि जमा आहिनि। तमामु मुशक़त सां वक़्तु गुज़री रहियो आहे, तमामु ॾुखियो वक़्तु गुज़री रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह 4 ॿार आहिनि मूंखे। अम्मा ते लखु रुपयो ख़र्चु थींदो आहे। पंहिंजी जेको आहे सो पघार 40,000 रुपया आहे। प्लस में मां पार्ट टाइम रक्शो हलाईंदो आहियां। वक़्तु ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। बसि हे छड़ो आसरा था ॾियनि, दिलासा था ॾियनि। बसि अलाह खां सवाइ कोई बि न आहे मदद करण वारो। अलाह पाक पंहिंजे फज़ल सां हलाए थो, बाक़ी तकलीफ़ुनि सां वक़्तु गुज़रे थो। तक़रीबन 4 लख रुपयो मुंहिंजे मथां कर्ज़ु थी वियो आहे। कुझु कंपनी वारनि जो कर्ज़ु आहे, दोस्तनि जो आहे, कुझु रिश्तेदारनि जो कर्ज़ु आहे। न वक़्तु ॾुखियो गुज़रे थो। जो मुतालबो इहो आहे त असांखे जाइज़ ई हक़ ॾिना वञनि। परमनेंट मुलाज़िम आहे, असांजी कंपनी कंट्रीब्यूशन बि ॾिए थी सीसी वारनि खे, हर महीने ॾिए थी। पोइ ही असांखे हक़ छो नथा ॾियनि? न असांखे ऑक्सीजन थी मिले। चवां थो बाबा तव्हां जेकॾहिं ऑक्सीजन क्लेम पास नथा कयो त ऑक्सीजन ॾियो, त मुंहिंजो थोरो घणो रिलीफ मिली वेंदो आहे। ऑक्सीजन बि नथा ॾियनि, ऑक्सीजन ॾियो, मेडिसन बि नथा ॾियनि। असांजो सेसी वारनि सां इहो मुतालबो आहे त असांखे अम्मा जे लाइ जेको आहे ऑक्सीजन फ़राहम कई वञे। व्हीलचेयर जी ज़रूरत आहे। ही अचानक कॾहिं राति जो 2 बजे 3 बजे सिलेंडर ख़ाली थी वेंदो आहे, परेशानी थींदी आहे। वरी असांखे राति जो गैस वारा ऑक्सीजन न ॾींदा आहिनि। वरी राति जो एम्बुलेंस कराइणी पवंदी आहे, वरी असांखे हॉस्पिटल वञिणो पवंदो आहे। स्पेयर में हिकिड़ो ॿियो नंढो सिलेंडर हुजे असांखे। ऐं व्हीलचेयर जी सख़्तु ज़रूरत आहे। लेकिन सेसी वारा कोई बि हिन वक़्त ताईं ताउन कोन कयो आहे। बेनिफिट वगैरह और मेडिसिन वगैरह है इन वर्करों को दी जाए, लेकिन उसके बावजूद भी तकरीबन आज 3 महीने हो गए हैं। 3 महीने से मैंने अभी मिनिस्टर साहब को, सैयद गनी साहब को और ये कमिश्नर साहब को मैंने अभी एप्लीकेशनें भेजी हैं वहाँ पे 12 तारीख को। अभी तक उस पर कोई अमल दरामद नहीं हो रहा। लोग परेशान हो रहे हैं मेडिसन के लिए। 7 दिन 14 दिन मेडिसन दे रहे हैं, उसके बाद वो मेडिसन बंद, क्योंकि जाफ़र वाले के 1.25 करोड़ रुपये इन्होंने पेमेंट देनी है। जाफ़र वालों की पेमेंट भी क्लियर नहीं कर रहे हैं। हमारी जो मेडिसन का मसला है और हमारे जो मेडिकल क्लेम जो पड़े हैं, डिलीवरी के हैं, सर्जरी के हैं, जो मेडिसन के हैं, वो अभी तक हमारे को पे नहीं कर रहे हैं। 2024 से मामला ये बहुत ख़राब लगे पड़े हैं वहाँ के, जो अभी तक समझ ले नहीं है। हमारे 2024 के चंद क्लेम हमारे को जो जुल्फ़िकार साहनी साहब के आर्डर पे हमारे को मिले थे, उसके बाद हमारे सारे क्लेम ऐसे के ऐसे पड़े हैं। करोड़ों रुपए के क्लेम वहाँ पे हैं। बजट का कुछ पता नहीं पड़ रहा। जब भी जा रहे हैं कह रहे हैं बजट नहीं है। अब मजबूरन हमारे को दोबारा हाई कोर्ट के लिए जाना पड़ रहा है।